चकी में टाउन कमेटी के मुलाजमन पारा 2 महीनन का पगारू न मिलन खिलाफ बुख हड़ताली कैंप कायम कई वई। शफी मसीह, अब्दुल रहीम महर, खालिद माको ऐं ॿियनि मुलाजमन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एडमिनिस्ट्रेटर रिज़वान नज़ीर केतिराई भेरा ख़ातिरी करण बावजूद पगारूं जारी न आहिनि कयूं, जॾहिं त सफ़ाई वारनि कचनि मुलाजमन जे जारी कयल पगारुनि मां नाजायज़ कटौती कई पई वञे। 2 महीना थिया आहिनि, असांखे पगार कोन मिली आहे। ठीक है, अज को 4 महीना पहले जो साहब पगार पान हलाई टीओमो साहब, अज इनके छाजी वेरीफिकेशन की जरूरत पई है। बाबा पहले तू यो सोचे ना बाबा वेरीफिकेशन करनी है, तू 4 महीना पहले पगार न दे कड़े मौजू ते तू पगार पहले ॾिनो। ठीक है, इनको पहले 8 साल थी विया आहिनि इनके पगार खणंदा वधाइनि। असांजी गुज़ारिश आहे त असांजे जेके वर्किंग स्टाफ आहे जेको कमु करे रहियो आहे इन्हनि खे पगार ॾिनी वञनि। ठीकु आहे, बाक़ी घर वेठे या घोसपुर जेके मुलाज़िम उन्हनि जे लाइ असां बि नथा चऊं। वर्किंग स्टाफ आहे सॼा असां ड्यूटी कंदा आहियूं, जेके मुलाज़िम वेठा आहिनि सारा कमु कंदा आहिनि। वर्किंग स्टाफ खे पगार ॾिनी वञनि। बाक़ी इहे हर भरू माना जेके इशूज़ उथारिया वञनि त इहे ग़लति आहिनि। पूरी सिंध में जिथे बि आहिनि पगार हर शहर में पगार हली वियूं आहिनि। मीरपुर हली विया, उबाड़े हली विया, जिथे किथे पगार सिर्फ़ु ॾेरकी में सिर्फ़ु इहो थिए थो। असांजो इहो मुतालबो आहे महिरबानी करे असांखे पगार ॾिनी वञनि ऐं मुलाज़िम खे फाका कशी खां बचायो वञे। मुलाज़िमनि जो वधीक चवण हो त पगारूं जल्द जारी कयूं वञनि, ॿी सूरत में बुख हड़ताल जारी रहंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।